अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जी बहितरीन ऐं सीनियर अदाकारा अस्मा भुट्टो जे बारे में हफ़्तो ॿ हफ़्ता खन इहे ॻाल्हियूं हली रहियूं त हुन पंहिंजे पीउ जी वफ़ात खां पोइ सिंधी मीडिया खे छॾे ॾिनो त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अस्मा भुट्टो वरी सिंधी मीडिया ते वापसि अची वई आहे। जीअं पंहिंजी शो जेको हुनजे पीउ जी वफ़ात खां पहिरियां कंदी हुई KTN ते KFN ते त हुन में वरी वापसी कई आहे। त हुनजो फिल्मूं जेको आहे KTN ते रिलीज़ कयो आहे जंहिंमें अस्मा भुट्टो हिकु नई अंदाज़ में ॾिसी तव्हां सघो था। इहे काफ़ी कूड़ियूं ॻाल्हियूं हुयूं त अस्मा भुट्टो सिंधी मीडिया खे छॾे ॾिनो आहे। त अस्मा भुट्टो सिंधी मीडिया खे न आहे छॾियो त हुन पंहिंजे शो शुरू कयो ऐं उहो जल्द सिंधी ड्रामनि में नज़र अची सघे थी। त हुनजो नओं ड्रामो जेको पाणीअ मंझि बस आहे उहो रिलीज़ कयो वेंदो सिंधी TV ते। त हुन में इहा शामिलु आहे। हुन खां अलावा दर्दनि जे देश में फ़िलहालु उहा शामिलु न आहे, पर ईंदड़ किस्तनि में हिनखे शामिलु कयो वेंदो।